सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 2 एटम ऐं मालिक्यूल जी बनावट स्ट्रक्चर ऑफ एटम एंड मालिक्यूल। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। पोएं सबक में असां एटम ऐं मालिक्यूल जे बारे में थोरी जानकारी वरिती। असांजे ज़हन में हल्को तसवुरु पैदा थियो त जेकी सभिनी खां नंढी शइ मादे जी आहे उहा सभिनी खां नंढो ज़रो जेको मादे जो आहे उहो एटम आहे या मालिक्यूल आहे। पर अञा असांजो तसवुरु पको कोन्हे। असांखे त इहा बि ख़बर कोन्हे त इहो चौकुंडो आहे, मुस्ततील आहे, टिकुंडो आहे या गोल आहे। सो अचो त हिन सबक में असां इहा ख़बर लहूं। असां ॾिसूं त एटम जी बनावट कीअं आहे ऐं मालिक्यूल जी बनावट कीअं आहे। हिन ताईं असां एटम जे बारे में जेको ॼाणूं था उहो इहो आहे त मादे जो उहो नंढे में नंढो ज़रो जंहिंमें उन मादे जूं सभु ख़ासियतूं मौजूदु हुजनि उहो एटम हूंदो आहे। एटम एतिरा नंढड़ा हूंदा आहिनि जो आम खुर्दबीनीअ सां बि न ॾिसी सघिबा आहिनि। ऐं एटम जा हिसा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन आहिनि। असांखे वधीक का ख़बर कोन्हे। असांखे इहा बि ख़बर कोन्हे त हीअ जेके हिन जा हिसा आहिनि उहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन में कहिड़ी रीति मौजूदु हूंदा आहिनि। पर इन्हनि हिसनि जे बारे में या एटम जे बारे में वधीक ॾिसण खां पहिरीं अचो त मां हिकिड़ी तव्हांखे तस्वीर ॾेखारियां। हीअ तस्वीर ॾिसो ऐं मूंखे ॿुधायो त हिन में तव्हांखे छा पियो थो नज़र अचे। हीउ हिकिड़ो मूंखे त धुंधलो धुंधलो गोलो पियो थो नज़र अचे। शायदि ककरनि जो हिसो आहे, पर ककर त गोल कोन हूंदा आहिनि। विच में हिकिड़ो ॿियो बि गोलो अथसि, सम्झ खां ॿाहिरि आहे। जॾहिं डाल्टन 1808 में एटम ताईं पहुतो हो शयुनि खे वॾो करे करे, हालांकि टेक्नोलॉजी एतिरी वधियल कोन हुई जो एतिरियूं वॾियूं करे सघे शयूं, त उन महिल बि हुनखे तक़रीबन अहिड़ी का शइ नज़र आई जंहिंखे हुन एटम जो नालो ॾिनो। उन जे करे हुन एटम जी जेका तस्वीर ठाही, जेको ख़ाको ठाहियो, उहो हिन तरीक़े जो। तव्हांखे यादि हूंदो त मां अॻु में ॿुधाए चुको आहियां त उन वक़्तनि में कैमरा कोन हूंदी हुई, उनजे करे हथ सां ख़ाक ठाहे ऐं उनखे बयानु कयो वेंदो त छा नज़र आई शइ। सो डाल्टन अहिड़ो ख़ाको ठाहियो ऐं उनखे बिलियर्ड बॉल जे नाले सां ॾिनी। उन खां पोइ डाल्टन खां पोइ जॾहिं तक़रीबन 100 सालनि खां पोइ ख़बर पई त हिन एटम जे अंदरि हिकिड़ा जुज़ा आहिनि जेके इलेक्ट्रॉन आहिनि। त इलेक्ट्रॉन जो जॾहिं ख़ाको ठाहियो वियो त जेको जे थॉम्सन उहो ख़ाको ठाहियो त उनखे प्लम पुडिंग जो नालो ॾिनो ऐं हीअं ख़ाको ठाहे उन में इलेक्ट्रॉन हुन ॾेखारिया त हीअ जेको आहे उहो एटम आहे। उनजे अंदरि जेको आहे हू जेके ब्लू कलर जा आहिनि या हल्के नीरे रंग जा उहे इलेक्ट्रॉन ॾेखारिया। हीअ तस्वीर अञा सम्झ खां ॿाहिरि आहे त छा आहे। ही उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं टेक्नोलॉजी एतिरी तरक़ी याफ़्ता न हुई। तक़रीबन 100 सालनि खां पोइ जॾहिं टेक्नोलॉजी वधीक तरक़ी कई त उन महिल छा थियो जो इंसान जेको आहे वधीक बहितर तस्वीर ठाहिणु लॻो, वधीक बहितर तरीक़े सां उन शइ खे वॾो करे ॾिसणु लॻो। त जॾहिं रदरफोर्ड इन साॻी एटम खे ॾिठो त हुनखे एटम कुझु हीअं नज़र आयो। हाणे ॿुधायो त इहो छा आहे। कोन आयो सम्झ में। मां हिन तस्वीर खे थोरो अञा जेको आहे उहो हल्को थो कयां। पर रदरफोर्ड खे एटम जी तस्वीर हिन तरीक़े सां आई जंहिंमें का गर्दिश हुई। जॾहिं त जॉन डाल्टन जी तस्वीर में गर्दिश कोन हुई, हिन तस्वीर में हुन गर्दिश ॾेखारी आहे। सो गर्दिश वारो ख़ाको रदरफोर्ड जो। भई छा आहे ॾिसो, माने अञा बि आस्ते थो कयां। हा, सम्झ में अची वियो। हीउ छित वारो पखो आहे। सो असां जेकॾहिं छित वारे पखे खे ॾिठो त हाणे असांखे ख़बर पई त छित वारो पखो आहे जॾहिं असां हुनखे सफ़ा आस्ते कयो। सो अहिड़ी तरह एटम जे बारे में बि डाल्टन जेको आहे उनखे मूवमेंट या हुनजो इलेक्ट्रॉन जो फिरणु नज़र न आयो। उनखे त इलेक्ट्रॉन ई नज़र न आया। उन खां पोइ जॾहिं रदरफोर्ड ॾिठो तॾहिं उनखे इलेक्ट्रॉन उन जे चौधारी गर्दिश कंदे नज़र आया। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि जेके आहिनि ख़ाका कुझु ईअं ठहिया जो पहिरीं डाल्टन ख़ाको ठाहियो जंहिंमें हुन का बि गर्दिश कोन ॾेखारी। उन खां पोइ थॉम्सन ख़ाको ठाहियो जंहिंमें डाल्टन जे ख़ाके ते हुन इलेक्ट्रॉन ॾेखारे छॾिया।
उन खां पोइ रुदरफोर्ड खाको ठाहियो जंहिंमें हुन गर्दिश कंदड़ इलेक्ट्रॉन हिकिड़ो मर्कज़ ॾेखारियईं, उन मर्कज़ जी चौधारी जंहिंमें प्रोटॉन हुन ॻोल्हिया, ऐं उन मर्कज़ जी चौधारी जेको आहे उहो इलेक्ट्रॉन गर्दिश करणु नज़र आया। हीअ टे इन जे करे पियो थो ॾेखारे जो हुन में टे मुख़्तलिफ़ सिमतुनि में या टिनि मुख़्तलिफ़ डायमेंशन्स में इलेक्ट्रॉन गर्दिश कंदा आहिनि। हिकिड़ो मथां खां हेठि गोल, ॿियो हिकिड़ो खाॿे खां साॼे, ऐं ॿियो अॻियां खां पोयां। टे डायमेंशन्स हूंदा आहिनि, सो टिनी डायमेंशन्स में हरकत ॾेखारण लाइ इहो कयो आहे। उन खां पोइ जॾहिं 1916 में बोर खाको ठाहियो त बोर इहो चयो त हीअ सभु हिकिड़ी मदार में कोन था हलनि, पर इलेक्ट्रॉन मुख़्तलिफ़ मदार में था हलनि, कुझु वेझो आहिनि न्यूक्लियस जे या मर्कज़ जे, कुझु हुन खां परे आहिनि, कुझु हुन खां वधीक परे आहिनि। सो हीउ जेको बोर जो खाको आहे इहो अॼु ताईं सम्झो ईंदो आहे त इहो तालीमी लिहाज़ सां सभिनी खां वधीक मुनासिबु खाको आहे। हाणे इहे खाका जेकॾहिं असां ॾिसूं वक़्त जे लकीर ते या वक़्त जे लाइन ते, त 1803 में हिन टाइप जो खाको हो जंहिंमें हिकिड़ो जेको आहे प्लम वारो शेप हो या बेसबॉल वारो शेप हो। 1904 में उन में इलेक्ट्रॉन अची विया। उन खां पोइ 1911 में मर्कज़ बची वियो ऐं कुझु गर्दश बची वई। 1913 में सॼी गर्दश अची वई जेका रुदरफोर्ड ॾेखारी। पर उन खां पोइ 1926 में श्रोडिंगर जेको आहे हिकिड़ो साइंसदान हो, उन चयो त दर हक़ीक़त ही जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे गर्दिश कोन पिया था कनि टिनि मक़दारनि में, पर उहे मर्कज़ चौधारी हिकिड़ो नंढिड़ो ककर था ठाहिनि, लेकिन क्लाउड जो नालो हुनो, इन जे करे हुनजी मुख़्तलिफ़ जायुनि ते हिकिड़ी रैंडम क़िस्म जी तस्वीर ठाही। हाणे जेकॾहिं असां रुदरफोर्ड जो खाको ॾिसंदासीं त रुदरफोर्ड जे खाके में हिकिड़ो मर्कज़ आहे ऐं ही मदार आहिनि टे, हुननि मदारनि में इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे गर्दिश था कनि। उन सां गॾु जेकॾहिं असां बोर वारो खाको ॾिसंदासीं त बोर वारे खाके में हिकिड़ो मर्कज़ आहे, उन जे चौधारी मुख़्तलिफ़ मदारनि में इलेक्ट्रॉन गर्दिश पिया था कनि, ऐं उहे मदार जेके आहिनि उहे बि पाण में गर्दिश किथां पिया था कनि, कंहिं महिल जेके आहिनि अॻियां पोयां, कंहिं महिल खाॿे साॼे, ऐं कंहिं महिल मथां खां हेठि, टिनी डायमेंशन्स में। ज़ाहिर आहे असां पंहिंजे सम्झण लाइ उहो 3D खाको जेको हाणे असां ॾिठो उहो नथा ठाहे सघूं, उन जे करे हिकिड़ो कागज़ वारो खाको मूं ठाहियो आहे हिते, जंहिंखे ॾिसी असां सम्झंदासीं। एटम जे विच में हिकिड़ो मर्कज़ यानी न्यूक्लियस आहे जंहिंमें प्रोटॉन्स ऐं न्यूट्रॉन्स आहिनि। इन मर्कज़ जी चौधारी मुख़्तलिफ़ मदारनि में यानी ऑर्बिट्स में इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे गर्दिश पिया था कनि। सो इहे मदार हिकु बि थी सघे थो, ॿ बि थी सघनि था, 3, 4, 5 कुझु बि थी सघनि था। उहो इन ते थोरो डिपेंड करे त उहो कहिड़े क़िस्म जो एटम आहे। हर एटम जा मदार मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। असां अॻियनि सबक़नि में हली हिन क़िस्म जे खाके खे इस्तेमालु कंदासीं, छो त इहो छापण बि सवलो आहे ऐं हिन खे सम्झण बि सवलो आहे। हाणे असां इलेक्ट्रॉन त सम्झी वियासीं, अचो त हाणे असां सम्झूं त अंसर यानी एलिमेंट छा हूंदो आहे। एलिमेंट यानी अंसर मादे जा सादे में सादा जुज़ा हूंदा आहिनि, यानी मादे खे जॾहिं कटींदा वेंदा आहियूं, नंढा कंदा वेंदा आहियूं, त उहो मादे जो सादे में सादो जुज़ो थी वेंदो आहे। अंसर खे कंहिं बि तरीक़े सां टोड़े वधीक सादनि जुज़नि में नथो बदिलाए सघिजे। एटम कंहिं बि अंसर जो नंढे में नंढो ज़रिड़ो हूंदो आहे जंहिंमें उन अंसर जूं सभु ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। हाणे हिते थोरो सम्झण लाइ तव्हां सूफ़ वारो मिसाल वठो। सूफ़ जेको आहे हिकिड़ो मादो आहे, हिकिड़ो फ्रूट आहे, हिकिड़ो मेवो आहे। माना असां हुन सूफ़ खे टोड़े असां वधीक सादनि जुज़नि में मटायो हो, जीअं डंडी हुई, खल हुई, ॿिज हुआ, गर हो, पितो हो। अहिड़ी तरह असां सूफ़ खे त टोड़े वधीक सादनि जुज़नि में मटायो, पर जॾहिं असां हुनजे गर ताईं पहुतासीं त पोइ असां चयो त गर खे असां वधीक सादनि जुज़नि में नथा मटाए सघूं। अहिड़ी तरह एटम बि कंहिं अंसर जो नंढे में नंढो ज़रिड़ो हूंदो आहे जंहिंमें अंसर जूं सभु ख़ासियतूं हूंदा आहिनि, उनखे वधीक टोड़े वधीक सादनि जुज़नि में नथो मटाए सघिजे। हर अंसर जूं मख़सूस ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। सभई अंसर एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि,
कंहिं बि अंसर जा सभई एटम हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। हाइड्रोजन दुनिया जो सादे में सादो अंसर आहे ऐं ऑक्सीजन सभिनी खां आम तरीन जेको सभिनी खां घणो दुनिया में मौजूदु आहे उहो अंसर आहे। असां अंसरनि जे बारे में अञा पढ़ंदासीं अॻियां, पर हाल फ़िलहाल असांखे एतिरी मालूमात काफ़ी आहे। हाणे अचो त हीउ ॾिसूं छा आहे। हीउ असां ॾिठो लूणु, जेको असां पोएं सबक में पढ़ियो, जंहिंखे असां टुकड़ा कया, भॻोसीं, उन खां पोइ उनखे कुटियोसीं, उन खां पोइ पाउडर ठाहियोसीं, उन खां पोइ उनखे खुर्दबीन ठहियोसीं। सो इहो साॻियो ई लूणु आहे। हाणे इन लूण खे जेकॾहिं मूं पाउडर ठाहे छॾियो, पोइ मूं उनखे लूणदानीअ में विझी ऐं पंहिंजे इस्तेमाल में शुरू कयो। पर जेकॾहिं मां लूण जो हिकिड़ो सन्हड़ो दाणो खणी उनखे हज़ारे भेरा वॾो करे ॾिसां खुर्दबीनी में, त मूंखे तक़रीबन हीअं हिकिड़ो चोकुंडो या क्यूब नज़र ईंदो। हीउ जेको आहे उहो लूण जो क्रिस्टल आहे हिकिड़ो। हाणे जेकॾहिं मूं वटि अहिड़ी खुर्दबीनी हुजे जो मां हिनखे अञा बि हज़ारे भेरा वधीक वॾो कयां त छा नज़र ईंदो मूंखे? त मूंखे उहो नज़र ईंदो हीअं। रंग कोन हूंदसि, रंग मूं सिर्फ़ु सम्झाइण लाइ न आहिनि, रंग अछा ई हूंदसि, पर हीअं नज़र ईंदो। मतिलबु उन में हिकिड़ा नंढड़ा अछा दाणा हूंदा ऐं हिकिड़ा ॿिया बि अछा हूंदा, पर हिकिड़ा नंढड़ा हिकिड़ा वॾा दाणा हूंदा। इहो छा आहे? हिन में ॿ दाणा मुख़्तलिफ़ छो आहिनि? हिनजे करे जो हिन में लूण में दरअसल ॿ अंसर मौजूदु आहिनि। हिकिड़ो अंसर आहे सोडियम ऐं ॿियो आहे क्लोरीन। सो लूणु जेको आहे उहो सोडियम ऐं क्लोरीन अंसरनि सां मिली ठहे थो, ऐं उन जो जेकॾहिं सोडियम ऐं क्लोरीन गॾु मिलनि था त उहे ठाहिनि था लूण जो हिकिड़ो मालिक्यूल, असां पढ़ी चुका आहियूं पहिरीं। सो जॾहिं सोडियम ऐं क्लोरीन पाण में मिलनि था त उहे जेको आहे लूण जो मालिक्यूल था ठाहिनि। जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक एटम पाण में मिलंदा आहिनि त मालिक्यूल ठहींदो आहे। एटमनि जे विच में जेका छिक हूंदी आहे उनखे बॉन्ड चइबो आहे। जेको आहे छिक जे करे पाण में ॿधा पिया आहिनि, इहो आहे एटमिक बॉन्ड। एटम पाण में हिक ॿिए खे छिकनि पिया था। इहो बॉन्ड कंहिं बि तबैयाती अमल सां न टुटंदो आहे। तबैयाती अमल छा हूंदा आहिनि? जीअं धकणी तोड़णु या भरणु या कुटणु या गरम करणु या रोशनीअ में रखणु या चकमक सां कढणु, इन कंहिं बि तरीक़े सां इहो बॉन्ड कोन टुटंदो आहे। यानी सोडियम ऐं क्लोरीन लूण में गॾु ई रहंदा, चाहे हुन केतिरो बि टोड़ूं, हिकिड़ो ई मालिक्यूल रहंदो। लूण जे मालिक्यूल में हिकु एटम सोडियम जो ऐं हिकु एटम क्लोरीन जो हूंदो आहे। हिकिड़ो सोडियम जो ऐं हिकिड़ो क्लोरीन जो एटम। सोडियम ऐं क्लोरीन असांखे ख़बर आहे त हिनखे वधीक असां टोड़े कोन था सघूं सादनि चूज़नि में, हुनजे करे उहे ॿई अंसर आहिनि। पर लूणु अंसर कोन्हे, उहो जेको आहे उहो मुरकब आहे। छा आहे? मुरकब। उन में ॿ अंसर शामिल आहिनि। हाणे अचो त असां पाणीअ खे ॾिसूं। पाणीअ जो मालिक्यूल जेको आहे उहो हिकु एटम ऑक्सीजन ऐं ॿ एटम हाइड्रोजन मां ठहियलु आहे। हुनखे हीअं बि ॾेखारिबो आहे, हीअं बि ॾेखारिबो आहे, कीअं बि ॾेखारे सघिजे थो। इहो असांजो जेको आहे पंहिंजो सम्झण जो तरीक़ो आहे। उनजे करे मूं तव्हांखे ॿिन्ही तरीक़नि सां ॾेखारियो। हिन में ॻाढ़ो जेको आहे उहो ऑक्सीजन जो एटम आहे ऐं अछो जेको आहे उहो हाइड्रोजन जो एटम आहे। पाणीअ में, पाणीअ जे मालिक्यूल में हिकिड़ो ऑक्सीजन आहे ऐं ॿ हाइड्रोजन जा एटम आहिनि। अहिड़ी तरह सां ॾिसूं त ज़रूरी न आहे त मालिक्यूल जेको आहे उहो अलॻि अलॻि शयुनि जे एटमनि मां ठहे। मालिक्यूल साॻी शइ जे ॿिनि एटमनि मां ठही सघे थो। जीअं ऑक्सीजन जो मालिक्यूल आहे त उन में ॿ एटम ऑक्सीजन जा हूंदा आहिनि। हाइड्रोजन जो मालिक्यूल आहे त उन में ॿ एटम हाइड्रोजन जा हूंदा आहिनि। नाइट्रोजन जो मालिक्यूल आहे त उन में ॿ एटम नाइट्रोजन जा हूंदा आहिनि। उहे शयूं जिन में ॿई या वधीक जेके एटम आहिनि उहे साॻी शइ जा आहिनि, साॻे क़िस्म जा एटम आहिनि, उनखे असां अंसर चवंदा आहियूं। पर उहे शयूं जिन में मुख़्तलिफ़ शयुनि जा एटम आहिनि उन्हनि खे असां मुरकब चवंदा आहियूं। हाणे असां जेको पढ़ियो उन मां असांखे मालिक्यूल जे बारे में हीअ मालूमात ख़बर पई त मालिक्यूल कंहिं बि मुरकब या अंसर या कंपाउंड ऐं एलिमेंट जो उहो नंढे में नंढो ज़रूरु हूंदो आहे जेको एटमनि जे पाण में मिलण यानी ग्रुप करण सां ठही पवंदो आहे। असांखे इहा ख़बर पई त मालिक्यूल मुख़्तलिफ़ अंसरनि जो बि थी सघे थो। यानी जीअं सोडियम ऐं क्लोरीन हो, हाइड्रोजन ॿ ऐं ऑक्सीजन हो जीअं पाण ठहियो, पर हुन सां गॾु उहो हिकु जहिड़नि अंसरनि जो बि थी सघे थो। जीअं ॿ ऑक्सीजन हुआ, ॿ क्लोरीन हुआ, या ॿ नाइट्रोजन हुआ,
या 2 हाइड्रोजन हुआ, अहिड़ी तरह ॿिनि हिक जहिड़नि आंसरनि जो बि थी सघे थो। कंहिं बि साॻिए आंसर जा 2 या ॿिनि खां वधीक एटम पाण में मिली मालिक्यूल ठाहींदा आहिनि, इहा बि असांखे ख़बर पई। असां इहो बि ॾिठो त उहे मादा जेके एटमी बनावट रखंदा आहिनि, यानी जिन जा मालिक्यूल कोन हूंदा आहिनि या जिन जा मालिक्यूल साॻियनि एटमनि मां ठहियल हूंदा आहिनि, उन्हनि खे अंसर्स चइबो आहे। पर उहे मादा जिन जा मालिक्यूल मुख़्तलिफ़ अंसरनि जा ठहियल हुजनि, उहे मुरकब हूंदा आहिनि, यानी कंपाउंड्स हूंदा आहिनि। जीअं असां ॾिठो त हाइड्रोजन जो मालिक्यूल ऑक्सीजन थियो, नाइट्रोजन थियो, क्लोरीन थियो, सोडियम थियो, उहे सभु अंसर। पर सोडियम क्लोराइड यानी लूणु ऐं वाटर यानी पाणी, जंहिंमें हाइड्रोजन या ऑक्सीजन जा मालिक्यूल मिली ठाहींदा आहिनि, उहे ॿई मुरकब आहिनि। असांखे हाणे ख़बर पई त एलिमेंट्स छा आहिनि ऐं कंपाउंड्स छा आहिनि। इन ते असां हिन सबक जी पुॼाणी था कयूं। वरी इनशाअल्लाह ॿिए सबक में जल्दी मिलंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।